अस्सलाम वालेकुम। प्रोफेसर शबाना नवाज़ ऑफिशियल्स यूट्यूब चैनल जे तवसु सां तव्हां सां मुखातिब आहियां। मूं कुझु वक़्तु पहिरीं जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे लेक्चरर्स लाइ वीडियो अपलोड कयो हो, उन जे पेपर गाइडलाइन ऐं पेपर पैटर्न जे हवाले सां, उहो पसंदि करण लाइ मां तव्हांजी बेहद शुक्रगुज़ार आहियां। ऐं मां सम्झी सघां थी उन्हनि उम्मीदवारनि जी कैफ़ियत ऐं एक्साइटमेंट जिन जी हिन कुझु ॾींहंनि में टेस्ट थियण वारी आहे। जेकॾहिं असां कुझु पढ़ंदा आहियूं या कुझु वॾो इम्तिहान ॾियण वारा हूंदा आहियूं, उन हवाले सां अगरि असांखे का बि नंढड़ी क्लू टिप्स या कुझु गाइडलाइन मिली वेंदी आहे त यकीनन उहा असांजे लाइ तमामु घणी सेटिस्फिकेशन ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि ऐं नंढड़ी गाइडलाइन तव्हां लाइ कारआमद साबित थी रही आहे या साबित थी आहे, त इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो इनाम आहे। सवाल नंबर पहिरियों हुयो त काज़ी कादन जो कलाम भारत मां कॾहिं मिलियो? 1956, 1978, 1988। उनजो सही जवाबु आहे 1978। काज़ी कादन जो कलाम भारत मां 1978 में मिलियो। ॿियो नंबर सवाल हुयो मौजूदा सिंधी सुरतख़्ती कहिड़े साल राइज थी? 1843, 1853, 1868। उनजो दुरुस्त जवाबु आहे 1853। इलाही कॉमन सवाल आहे, जेकी बि सिंधी जे कमीशन जी तयारी कंदा उन्हनि लाइ त इहा हिकिड़ी आम सी ॻाल्हि हुअणु घुरिजे। जॾहिं बि सिंधी ॿोली ते अचनि था त मौजूदा सिंधी सुरतख़्ती 1853 में राइज थी। इश्किया किसो लाखो फुलाणे महर राणी कहिड़े दौर जो किसो आहे? सुमरा सम्मा टालपुर समन जे दौर जो किसो आहे। शाहब लतीफ़ भिटाई कहिड़े फ़क़ीर सां चर्चा कंदो हुयो? तमर फ़क़ीर, वगन फ़क़ीर या मोहब्बत फ़क़ीर? उनजो सही जवाबु आहे वगन फ़क़ीर। हालांकि तमर फ़क़ीर सां बि शाहब लतीफ़ भिटाई जी तमामु घणी वेझड़ाइप हुई, उन जा हमअसर रहिया आहिनि, पर इन जो सही जवाबु वगन फ़क़ीर आहे। शाहब लतीफ़ भिटाई हेठियों बैत कहिड़े बुज़ुर्ग सां गॾिजाणी खां पोइ चयो? मूसी ॾिठा माउ, जिनी ॾिठो पिरीअ खे, करे न सघां का उन संदी ॻाल्हिड़ी। हिन जा ऑप्शन्स हुया सचल सरमस्त, शाह इनायत, ख़्वाजा महमद ज़मान लंवारीअ वारो। उनजो सही जवाबु आहे ख़्वाजा महमद ज़मान लंवारीअ वारो। तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त शाहब लतीफ़ भिटाई जी उन्हनि सां तमामु घणी उनजे असर हेठि हुया। उन्हनि खां फैज़ हासिलु करण लाइ उन्हनि सां उन्हनि जूं काफ़ी मुलाक़ातियूं हुयूं। मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टीअ जी अदब में सुञाणप कहिड़ी सिन्फ़ जे हवाले सां आहे? वाई, ग़ज़ल, मौलूद? उनजो सही जवाबु आहे मौलूद। ठीकु आहे, मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी जी अदब में सुञाणप मौलूद जे हवाले सां आहे। सिंधी ज़बान में पहिरियों तर्जुमो थियल नावल जो नालो छा आहे? तिलिस्म, गुलनि जी टोकरी, रासीलास? उनजो सही जवाबु आहे रासीलास। शाहब लतीफ़ जी शाइरीअ में औरत जो रूप कंहिंजी तहक़ीक़ आहे? डॉक्टर शाहनवाज़ सोढर, डॉक्टर फ़हमीदा हुसैन, डॉक्टर अब्दुल जब्बार जोणे जो? उनजो सही जवाबु आहे डॉक्टर फ़हमीदा हुसैन। मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो हुयो त डॉक्टर फ़हमीदा हुसैन जी आहे डॉक्टरी जी थीसिस आहे, रिसर्च पेपर आहे, तहक़ीक़ आहे त शाहब लतीफ़ जी शाइरीअ में औरत जो रूप। जीअं ईअं ॿियूं केतिरियूं रिसर्च पेपर्स आहिनि, उहे तव्हां नज़र मां ज़रूरु कढी वठो। इहो सुवालु हुयो अर्नेस्ट रैम जे तरतीब ॾिनल शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? 22, 26, 30? उनजो सही जवाबु आहे 26। ड्रामे शिकंतला जो पहिरियों भेरो तर्जुमो कंहिं कयो? मिर्ज़ा कलीच बेग, रशीद अहमद लाशारी, काकू भेरेमल? हालांकि तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मिर्ज़ा कलीच बेग जा तर्जुमा थियल नावल, ड्रामा, मज़मून केतिरा आहिनि ऐं हू ॼण त कोई तर्जुमनि जो मास्टर्स रहिया आहिनि ऐं उन्हनि जा तक़रीबन 450 खां मथे किताब आहिनि। यकीनन सभिनी जो दिमाग़ मिर्ज़ा कलीच बेग ॾे वेंदो हूंदो, पर ड्रामे शिकंतला जो पहिरियों भेरो तर्जुमो रशीद अहमद लाशारी कयो हुयो। ठीकु। सिंधी ॿोली जी पहिरीं ख़ातून नावल निगार केरु आहे? बादाम नातवा। सही जवाबु उनजो आहे बादा नातवा। मीर अब्दुल हुसैन संग जो लताफ़ लतीफ़ी शाह साईं जे हयाती बाबति हिकु बुनियादी किताबु आहे, उहो कहिड़ी ॿोली में लिखियो वियो आहे? मूं तव्हांखे पहिरीं बि जेके सुवालु ॿुधायो हो त हुन में मुंहिंजे ख़्याल में मूं तव्हांखे जवाबु ॿुधाए छॾियो हुयो। त ऑप्शन हुया सिंधी, फ़ारसी, उर्दू, पर हुनजो सही जवाबु आहे फ़ारसी। उनखां पोइ ॿियो पोर्शन हुयो हेठियुनि मां सही जवाब जी चूंड कयो। ॿिए पोर्शन में वञण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजो चैनल लाइक सब्सक्राइब न कयो आहे, लाइक सब्सक्राइब ऐं शेयर जो बटन दॿाइण न विसारींदा, त जीअं तव्हां इन हवाले सां मुंहिंजा वधीक अपडेटेड वीडियो जा नोटिफिकेशन हासिलु करे सघो ऐं वीडियो ॾिसी सघो। हाणे अचूं था उन जे ॿिए भाङे जे तरफ़। ॻाह सभ खां पहिरीं सुमरन जे दौर में मिलंदा, सही या ग़लति? सही। तमर फ़क़ीर शाहब लतीफ़ भिटाई जो हमअसर हो, सही या ग़लति? सही। ओड़ा नावल गुलाम नबी मुग़ल जो लिखियलु आहे, सही या ग़लति? सही। उनखां पोइ हुयो त
तनकी जी लुग़वी माना आहे परखण चङी ऐं बुछड़े खोटे ऐं घर में फ़र्क़ु मालूम करणु। सही या ग़लति? सही। सूमरनि जे दौर खां अॻु बि त गाह जी सूरत में मिलनि था। सही या ग़लति? ग़लति। रुबाई 5 सटनि वारे नज़म खे चइबो आहे। सही या ग़लति? ग़लति। इन लाइ जो मां तव्हांखे पहिरीं बि चयो हो त रुबाई 6 सटनि वारी शाइरी खे चइबो आहे, जेका अरबी ॿोली जे लफ़्ज़ रब मां वरितलु आहे। 5 सटनि वारी शाइरी खे मुख़म्मस चइबो आहे ऐं 6 वारी खे मुसदस चइबो आहे। मज़मून ऐं मकालो साॻी सिन्फ़ जा बनल आहिनि। सही या ग़लति? सही। भागान अली बाबा जी लिखियलु कहाणी आहे। सही या ग़लति? ग़लति। रदीफ़ लफ़्ज़ जी अरबीअ में माना आहे वहट ते वेठल ॿेल सवार। सही या ग़लति? सही। ज़मीर ख़ालिस 3 क़िस्मनि जा आहिनि, मुतकलिम, हाज़िर ऐं ग़ाइब। सही या ग़लति? सही। हेठियनि ख़ालनि लाइ सही जवाबु चूंडियो। मुखी मतारनि वारो किसो शाहब लतीफ़ जे सुर डेश में बयानु कयो आहे। कल्याण, यमन कल्याण या बिलाल? सुर यमन कल्याण में उहो किसो बयानु कयो आहे। मशहूरु अफ़साने शीशे जे घर जो ख़ालिक़ केरु आहे? ग़ुलाम नबी मुग़ल, ग़ुलाम नबी मोराई या ग़ुलाम नबी आंगरो? उनजो सही जवाबु आहे ग़ुलाम नबी मोराई। मशहूरु अफ़सानो शीशे जो घर जो लेखक ग़ुलाम नबी मोराई आहिनि। जुमिले में जेकॾहिं फ़ाइल ऐं मफ़ऊल साॻियो हुजे त उनखे ज़मीर मुश्तरक, ज़मीर इस्तिफ़ाम या ज़मीर इशारो सदिबो। उनजो सही जवाबु ज़मीर मुश्तरक आहे, मुश्तरक। नाविल सोनावरियूं दिलियूं जो मुतरजम जो नालो ॿुधायो। लालचंद अमर ॾिनो, डॉक्टर गर्बशाणी या दीवान नोलराय? मशहूरु नाविल आहे सोनावरियूं दिलियूं। उनजो तर्जुमो निगार या तर्जुमो कंदड़ या मुतरजम लालचंद अमर ॾिनो आहे। चांदीअ जूं तारूं रशीदा हिजाब, महताब महबूब या महताब राशिद जो लिखियलु आहे। उनजो सही जवाबु आहे महताब महबूब। हम जिन्स लफ़्ज़ जेके हर्फ़नि में मुतफ़िक़ हुजनि सवाइ पोएं हर्फ़ हुजे तिन खे डैश कोठबो आहे। तजनीस मुतरफ़, तजनीस ख़त, तजनीस मुक़रर? सही जवाबु आहे तजनीस मुतरफ़। उनखां पोइ सवाल हुयो काक ककोड़िया कापड़ी शेख याद जे उन्हनि ख़तनि जो मजमू आहे जेके हिन डैश खे लिखिया। ग़ुलाम नबी आगरो, अल्लामा काज़ी या इब्राहिम जो हुयो? सही जवाबु आहे इब्राहिम जो हुयो। अच्छा, उनखां पोइ जेको ॿियो पोर्शन हुयो उन में ख़ालनि जा ऑप्शन कोन मिलियल हुया, पर सिर्फ़ु हुयो त हेठियां ख़ाल भरियो ऐं जवाब बि तव्हांखे पाण लिखणा हुया। बयानुल आरफ़ीन डैश जो लिखियलु आहे। बयानुल आरफ़ीन मोहम्मद रज़ा जो लिखियलु आहे। शेख अयाज़ हिकु मुतालिब डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जो लिखियलु आहे। लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो जे मुसनफ़ जो नालो डॉक्टर अब्दुल करीम संदेलो आहे। लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो डॉक्टर अब्दुल करीम संदेले जी रिसर्च पेपर आहे, तहक़ीक़ आहे, उन ते उन्हनि डॉक्टरेट कई हुई। ठीकु आहे। मकालातुल हिकमत बेकन एसे किताब तां तर्जुमो थियलु आहे। पहिरियों भेरो सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते लिखंदड़ पहिरियों भेरो सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते लिखंदड़ जो नालो भेरूमल महरचंद आडवाणी हो। नूरुल हुदा शाह जे पहिरें मजमूए जो नालो जलावतन 1979 में जेको शाया थियो आहे। उनखां पोइ जीके शुरू थिए थी 37 खां 40 सवालनि ताईं। उमेदु आहे त हीअ वीडियो बि तव्हांजी पोएं वीडियो वांगुरु हीअं रहनुमाई कंदो ऐं वधीक सिंधी अदब जे कंहिं बि हिसे तारीख़, ॿोली, मकाला, मज़मून, ड्रामा, नाविल या शाइरी या कंहिं बि हवाले सां जेकॾहिं के बि सवालात हुजनि त ज़रूरु पुछो ऐं मां पूरी कोशिशि कंदसि त नेक्स्ट वीडियो में तव्हांजे खे क्लियर करे सघां।